नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद मां ख़बर ॾींदा हलूं त तंगवाणी में कविता उड खे अगवा करे ज़बरदस्ती मज़हब मटाइण ख़िलाफ़ चेयरमैन ऑल सिंध ओड इत्तेहाद रोशन मल ओड जे ऐलान मुताबिक़ मरकज़ी सदर बहादुर मल ओड, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी शीतल मल ओड, ज़िले सदर नवाब शाह फ़कीर साहब मल जिन जी अॻुवाणी में प्रेस क्लब काज़ी अहमद में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में ओड बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻुवाणी जो चवणु हो त असांजी न्याणी खे जीअं त पाकिस्तान में मुसलसल अक़लियत बिरादरी सां नाइंसाफ़ी ऐं नाजाइज़ी थी रही, जीअं त असांजी नियाणियुनि सां अगवा कयो उनजो ज़ोरी मज़हब चेक कयो। छा चीफ ऑफ आर्मी स्टाफ, वज़ीर आज़म, वज़ीर आला या IG या DIG इहे अंधा हिननि खे नज़र नथो अचे त छा हिननि सां ज़ुल्म थी रहियो आहे। हीउ जेको रोज़ एहतजाज करे असां थकिजी पिया आहियूं, महिरबानी करे हिन जो नोटिस वरितो वञे, न त असां जेतिरो असांखां एहतजाज थी सघियो चईनी सूबनि ताईं इहो एहतजाज असां फैलाईंदा। मुंहिंजा साफ़ी दोस्त मज़लूमनि सां जिते बि जेको अन्याय या नाइंसाफ़ी थिए थी त उते जेको आहे सो असां मज़लूम तबिको जेको आहे सो प्रेस क्लबनि जो रुख कयूं था, छो त असांखे ख़बर आहे जे हे असांजा सहाफ़ी भाइर पोइ असांजो आवाज़ आला ऐवाननि ते पहुचाईंदा जिते असांखे इंसाफ़ जी उमेद आहे। मुंहिंजा साथियो जेके अॻु में असांजो जेको आहे सदर साहब बहादुर मल ॻाल्हाए चुका आहिनि, तंगवाणी में असांजी जेको आहे सो कविता 13 सालनि जी न्याणी जेका 6 दर्जे में पढ़े थी, स्कूल वेंदे उनखे हथियारनि जे ज़ोर ते ज़ोरी अगवा कयो आहे। असां आल सिंध और हितार जे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि तहलकनि में पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरा हिन पंहिंजे बिरादरी जे साथ सां, जंहिंमें सभु अक़लियती बिरादरी असांजा गॾु आहे, उन्हनि जे साथ सां असां पंहिंजे नौजवान मासूम न्याणी खे बाज़ियाब कराइण लाइ जदोजहद करे रहिया आहियूं ऐं तव्हां में उमेद रखूं था त असांजो हीउ जेको आवाज़ आहे तव्हां आला ऐवान ते पहुचाईंदव। मुंहिंजा दोस्तो, असां आख़िरी इहा ॻाल्हि था कयूं त असां ज़िले हेडक्वार्टर तहलकल में हीउ जेको आहे सो असां आवाज़ तव्हांजे ताक़त, तव्हांजे अख़बार जे ज़रिए, तव्हांजे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया जे ज़ोर ते असां आवाज़ उथारणु चाहियूं था ऐं इहो आवाज़ उथारींदासीं। जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो त असां चिता था ॾियूं त असां वज़ीर आला हाउस ते धरणो हणंदासीं, एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं, ऐसी ते कंदासीं जेसिताईं असांजी मासूम नंढड़ी न्याणी बाज़ियाब नथी थिए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।